जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 24 जनवरी 2024 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी चोॾस तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स और एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। कार्यस्थल ते तव्हांखे इहो ध्यानु ॾियणो पवंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। अगर कोई नओं कमु शुरू करण था चाहिनि त अॼु जो ॾींहुं लाभदायक थींदो। स्वास्थ्य हुननि जो अॼु सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियणो पवंदो। कोई भी नओं इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य तव्हांजो साधारण रहंदो। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कमु पूरो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, छो त मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियणो पवंदो। ख़ासि करे पंहिंजे गले जो उन्हनि खे ध्यानु ॾियणो पवंदो। हुन जे लाइ थधियूं शयूं अवॉइड कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। ओवरऑल अॼु जो ॾींहुं साधारण ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु कुछ ज़रूरतमंद के दान करण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मान सम्मान भी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त परिवार में या कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो ई पवंदो, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुछ न कुछ दान करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। परिक्रमा। त पहिरें जे एपिसोड में तव्हांखे ॿुधायोसीं कि कहिड़े कहिड़े देवता जी केतिरी केतिरी परिक्रमा थियण खपनि ऐं परिक्रमा कीअं करणु खपे। अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं परिक्रमा करण महिल
जाम टाइम ॾिठो वेंदो आहे कि जेके पुठ हूंदी आहे मूर्ति जी, जिते दीवार हूंदी आहे, हुते बि माण्हू नमस्कार कंदा आहिनि। त शास्त्र ईअं चवंदो आहे कि कॾहिं बि तव्हां परिक्रमा कंदा आहियो त मंदिर जी जेका पुठियां वारी दीवार हूंदी आहे हुनखे तव्हांखे कॾहिं बि नमस्कार न करिणो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु परिक्रमा कंदे जंहिं बि देवता जी तव्हां परिक्रमा था कयो हुनजो सचे श्रद्धा ऐं भाव रखी करे ध्यानु करिणो आहे ऐं हुननि जे लाइ मंत्र जाप करिणो आहे। इहा करण सां तव्हांखे मन जी कामना पूरी थींदी। अॼु ॿुधाईंदासीं कि अगरि देवी जी परिक्रमा था कयो त तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी परिक्रमा करणी आहे ऐं जॾहिं तव्हां देवी जी परिक्रमा कंदा आहियो त मन में ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः इहो जाप करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रशांत जी जो, जेके भोपाल मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि। हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्यस्थल ते जाम तकलीफ़ थी हले। त प्रशांत जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे जल्द सां जल्द कालसर्प दोष जी पूजा कराइणु खपे। इहो करण सां जेके तव्हांजे विघ्न ऐं बाधाऊं अचनि थियूं उहे दूर थी वेंदियूं। पर यादि रखिणो आहे कि जॾहिं बि तव्हां पूजा करायो उहो स्थान जेको हुजे उहो ज्योतिर्लिंग जो स्थान हुजे त ई उहो जल्द सां जल्द तव्हांखे रिज़ल्ट सुठा ॾींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।